नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त बाहु कोसो में क़शमूर जे मासूम न्याणी عليشا मुग़ल खे इंसाफ ॾियारण लाइ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे सॾ ते एहतिजाजी रैली कढी वई। क़ौमी अवामी तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक, सुजाग ॿार तहरीक ऐं शहरिन खोसा मार्केट खां सागर अली हुसैन मंठार बासित बलोच जी अॻुवाणी में एहतिजाजी रैली कढी वई है। रैली मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे शहीद सेफ चौक पहुती, जिते मासूम عليشا खे इंसाफ ॾियारण लाइ नारेबाज़ी कई वई है। इन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे खलील ज़ाहिद खोसो ऐं ॿिनि चयो त कश्मीर में इंतहाई जी जोड़ींदड़ वाक़ियो आहे, जंहिंखे फरामोश नथो करे सघिजे। ज़ालिमनि ज़ुल्म जी हद करे छॾी आहे। हिननि चयो त इहो इंसान सोज़ वाक़ियो आहे। इंसानी हक़नि जा इदारा भरपूर आवाज़ उथारे सिंध हुकूमत जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। हिननि सुप्रीम कोर्ट खां पाण मुरादो नोटिस वठण जो मुतालबो कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।